नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त सोबोदरो मां खबर ॾींदड़ सोबोदरो शहर जे रवासण मिसमात मोहम्मद शेख ज़ाल वकार अली समेटियो पंहिंजनि मासूम ॿारनि खे साण करे मीडिया वारनि अॻियां दाईंदे चयो त मुंहिंजी शादी बाशन शेख सां थियल हुई, जेको मूंखे ऐं बचनि खे ख़र्च पको न ॾींदो हो ऐं तशदुद कंदो हो। जंहिं मां मूंखे 3 ॿार, 1 न्याणी ऐं 2 पुटनि जी औलाद हुई। जंहिं केतिरो अरसो अॻु मूंखां सगीर बचा खसे तलाक ॾेई घर मां कढी छॾियो हो। उन बाद मूं वकार अली समेटियो सां शादी कई ऐं पंहिंजा ॿार सगीर बचा हासिल करण लाइ गंबड़ जी अदालत में केस दाख़िल कयमि त अॻूणो मुड़ुस बाशन शेख गंबड़ जी अदालत में मूंखे न्याणी हिना ऐं 1 पुट ज़ामिर अली मुंहिंजे हवाले कया ऐं 1 पुट कामरान पाण सां गॾु रहियो। हाणे अॻूणो बाशन शेख ऐं हुन जा साथारी मुंहिंजे घर ऐं मुंहिंजा भाइरनि जे दर ते धमकाइनि था त ॿार वापसि कर न त इन्हनि खे क़तल कंदासीं। हिन चयो त अगरि मुंहिंजे बचनि या मुंहिंजे भाइरनि खे नुक़सान पहुतो त हुन जो ज़िम्मेवार मुंहिंजो अॻूणो मुड़ुस बाशन शेख ऐं हुन जा साथारी हूंदा। मुतासिर औरत मोहम्मद शेख IG सिंध SSP खैरपुर खां मुतालबो कयो त अॻूणे मुड़ुस ऐं हुन जे साथारियुनि खां ख़तरो आहे, तहफ़्फ़ुज़ फराहम करे इंसाफ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।